जय झूलेलाल भाई। अॼु मां स्नेहा नेहा कीरतभाई कलाच जी 7वीं दर्जे में पढ़ंदी आहियां। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी आखाणी ॿुधाइण वारी आहियां जंहिंजो नालो हाथी ऐं कीली। ॾाढी पुराणी ॻाल्हि आहे। हिकु भेरे हाथीअ जे पेर जे हेठि हिकिड़ी कीली अची वई त मां हुन खॾे में विझी करे बि भॻवान जी ॿुधल अहिड़ी कीली बची वई। नीरण ठाहे हाथी खे चयो मां हाणे ॾिसी नथो वञे, जेकर मां मरी वञा त मूंखे प्यार अचे थी केरु संभाले आहे। हाथीअ विराट छिकी कीलीअ खे चयो आए त गुज़रे जेतिरी वरी मूंखे सेखारनि। ईअं चई करे हाथी पंहिंजी सूंड कीलीअ खे अहिड़ी तकूक ॾिनई वेचारी कीली हवा में उॾामदे उॾामदे हाथी जे कन में पइजी वई। कीली हाथी जे कन में चक पातो। वेचारो हाथी दर्द ते टिपा खाइण लॻो, हेठि लेटी पाइण लॻो। कीली हाथी जे कन मां ॿाहिरि निकिरी अची करे चयईं ॾिठो ई तमाशो, मूं तिर जेतिरी तुंहिंजे पर्वत खे कीअं न हिलाए छॾियो। ख़बरदार संभाले हलजांइ, अॼु छॾे थी ॾियां। वॾा चई विया आहिनि। उन ॾींहं खां पोइ हाथी बि कीली को एॾो त डपु लॻो आहे, वेचारो हाथी पंहिंजो कन पिंजरे वांगुरु हेॾां होॾां लोॾाईंदो आहे, खेसि पींदो आहे। त ॿारो इन कहानी खां असांखे इहो सबक़ मिलंदो आहे कि कॾहिं पंहिंजी वॾा न करणु खपे। छा ॿारो पंहिंजी वॾा